काफ़ी तादाद माण्हुनि जो उहो आहे। अॼु हिन स्टेज तां पंहिंजी पूरी ज़िम्मेवारी सां चवणु चाहियां थो, कुर्बानी जो, लीडरशिप छॾण जो, पोइ बेंच ते विहण जो। पहिरीं ॻाल्हि त हिन धरणे यानी एहतजाज जे बारे में क़ौमी अवामी तहरीक खे न का दावत आहे, न को सॾु आहे, न को राब्तो आहे। पाकिस्तान जे ठहण खां पोइ सिंध जे क़ौमपरस्त बहादुर अॻवान साईं GM सैयद जे नज़रिए मां दर्जने क़ौमपरस्त पार्टियूं जंहिंमें SUP, जिस्कम, सिंध तरक़ी पसंद पार्टी, अवामी तहरीक, अवामी जमहूरी पार्टी, सिंध अवामी फोरम समेत केतिरियूं ई पार्टियूं शामिल आहिनि। उनमें को बि शक न आहे त वफ़ाक़ हमेशह सिंध सां नाइंसाफ़ी कई आहे, पोइ उहा NFC अवॉर्ड जी शिकल में हुजे या कालाबाग डैम जहिड़ा सिंध दुश्मन मनसूबा हुजनि, मगर जॾहिं बि सिंध जी वहदत ते वार थियो आहे त उहे क़ौमपरस्त पार्टियूं ई आहिनि जेके सिंध जे हेठिएं तबिके में आयल शऊर जी नुमाइंदगी कनि थियूं। ॿिटे निज़ाम जहिड़े कारे कानून खे बि ख़तमु करायो छॾीनि। हाणे अचूं था उन सवाल ते त जॾहिं मंज़िल सभिनी जी सिंध आहे त पोइ उहे सभु पार्टियूं गॾिजी PDM जीअं को प्लेटफॉर्म ठाहे पार्लियामानी सियासत करण लाइ अमली तौर मैदान में छो नथियूं गॾु थियनि। काफ़ी तादाद माण्हुनि जो उहो आहे जो बक़ौल क़ुरानी आयत जे सुम्मुन बुकुमुन उमियुन फहुम ला यरजऊन अंधा पोड़ा गूंगा की अहिड़े तरफ़ हली रहिया आहिनि जंहिंमें सिंध जो मुस्तक़बिल उंधाओ ऐं थियण जो इम्कान आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो हो त मां अॼु हिन स्टेज तां पंहिंजी पूरी ज़िम्मेवारी सां चवणु चाहियां थो त मुंहिंजे हिसे जो जेको किरदारु हूंदो, कुर्बानी जो, लीडरशिप छॾण जो, पोइ बेंच ते विहण जो, आउं उहो पंहिंजो किरदारु अदा करण लाइ तयारु आहियां। छो जो फर्द जेकॾहिं अज़ीम हूंदा आहिनि, हा साईं GM सैयद अज़ीम हो, हा सूर्य बादशाह अज़ीम हो, हा हैदर वक़्जतोई अज़ीम हो, पर मुंहिंजी सिंध उन्हनि खां बि अज़ीम तर आहे, वतन अज़ीम तर आहे। साईं GM सैयद नज़रियो ॾिनूं त सिंध लाइ ॾिनूं, जेका लिखिया नूर निचोयो जेल काटियो सिंध लाइ ॾिनूं, मगर क़ौमपरस्त पार्टियुनि उनखे को ख़ासि संजीदगी सां न वरितो। हिन वक़्तु बि जॾहिं साईं GM सैयद जी वरसी थींदी आहे त हर पार्टी पंहिंजो पंहिंजो जथो बीहारियो जलसो ठाहियो बीठी हूंदी आहे, मतिलबु सभु को पंहिंजी कुनी धार चाढ़ियो वेठो हूंदो आहे। ताज़ो मलक रियाज़ पारां जॾहिं गबोलनि जे ॻोठनि खे मसमार करण जी कोशिशि कई वई त सिंध एक्शन कमेटी जो प्लेटफॉर्म जोड़े क़ौमपरस्त पार्टियुनि गॾिजी 6 जून ते बैरिया टाउन जे मुख्य दरवाज़े ते पुरअमन एहतजाज जो सॾु ॾिनो, जंहिं ते क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ किनारो कंदे नज़र आयो। जॾहिं किनारा कशी जो सबबु पुछियो वियो उन दावत न हुजण जी मयार ॾिनी। पहिरीं ॻाल्हि त हिन धरणे यानी एहतजाज जे बारे में क़ौमी अवामी तहरीक खे न का दावत आहे, न को सॾु आहे, न को राब्तो कयो वियो आहे, कंहिं बि लीडर तरफ़ां न, कंहिं बि पार्टी तरफ़ां न। ऐं जेके जिन दोस्तनि वटि ज़िम्मेदारी आहे इन सिंध एक्शन कमेटी जे चार्ज जी क़यादत जी, उन्हनि मां कंहिं बि दोस्त राब्तो न कयो आहे, न फ़ोन कयो अथनि, न SMS कयो अथनि, न मैसेज कयो अथनि, न हली आया आहिनि, न उन्हनि मां क़यादत मां को क़ौमी अवामी तहरीक जे ऑफिस में हली आयो आहे, न के फ़ोन राब्तो कयो आहे। क़ौमपरस्त पार्टियुनि में कुझु सिंध दुश्मन एजेंट बि शामिल आहिनि जेके नथा चाहिनि त क़ौमपरस्त पार्टियूं हिकु आवाज़ बणिजी सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़त कनि। थियण ईअं ई घुरिजे क़ौमपरस्त पार्टियुनि जी हिकु APC सॾाई वञे जंहिंमें हिकु इतफ़ाक़ी राय सां अलायंस जोड़ियो वञे ऐं सिंध सां थियल नाइंसाफ़ियुनि जंहिंमें धारियुनि जी आबादकारी ऐं अफ़गान पनाहगीरनि खे सिंध मां तड़े कढणु, बैरिया जी मालिक खे लॻाम ॾेई सिंध जी ज़मीन बचाइणु, पंजाब जी ॾाढ सबबु हलंदड़ TP कैनाल फौरन बंदि कराइणु समेत ॿियनि मसइलनि जे हल लाइ हिकु मुस्तक़िल ऐं जामे प्लान जोड़ियो वञे। मगर कुझु क़ौमपरस्त
पार्टियुनि अंदरि चंद माण्हुनि पंहिंजा ज़मीर खपाए सिंध अमर जी हर सूर जो सौदो टकनि एवज़ कयो आहे, जेको पिणु वॾो सबबु आहे। MNN TV न्यूज़, हैदराबाद।